मुंहिंजो लिखियल त काफ़ी नज़म हुआ। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं 2010 में फ्लड आयो हुयो, 3 ॾींहं पहिरियां मुंहिंजो हिकिड़ो नज़म आयो हुयो, एकाश मां पाणी हुजां, ऐं 3 ॾींहं ते ॿोॾि अची वई। पोइ त मुंहिंजे दोस्तनि मूंखे इलाही सारो चयो त तो छो लिखियो अहिड़ो नज़म। सो ही मुंहिंजी हिकिड़ी जेका अॼु छो त असां ज़िंदगी ते बि पे ॻाल्हायो त मूंखे यादि अची वियो त मूं हिकिड़ी नज़म लिखी हुई ज़िंदगी ते, त ज़िंदगी सां जेकॾहिं असां ॻाल्हायूं त छा थी चए। हा, ज़िंदगी चए थी हिकु दफ़ो ईंदी आहियां वरन तो वटि मां ईंदसि, हिकु दफ़ो ईंदी आहियां वरन तो वटि मां ईंदसि, करिणो अथई जे ख़्यालु मुंहिंजो कर पिरी तूं ध्यान सां, मां रोशनियुनि जो शहर आं, ऊंदाहिनि जी हिकु शाम आं, ग़मनि जी मां दास्तां त ख़ुशियुनि जो हिकु पहर आं, को चए थो बेवफ़ा को चए थो बावफ़ा, रहम दिल बि बेरहम बि मां त आहियां हिकु दफ़ो, कंहिं लाइ मां प्यार आं कंहिं लाइ वीचार आं, को थो मूंखे ख़ुशी सम्झे कंहिं लाइ ग़मनि जो ॼार आं, कर भली त थिए भली हितां ई तूं हिकिड़ो दफ़ो, भल खणी तूं छा बि कर वरन तो वटि मां ईंदसि, प्यार जे पलनि जो ई ख़ूबसूरत तोहफ़ो कंहिं ते लुटायां साईं मां जंहिंजो नाव आहे ज़िंदगी। वाह वाह वाह, छा ही ॻाल्हि आहे। अच्छा, जो ज़िंदगी जो सुबुह सुबुह मां सवाल पुछंदी आहियां न सभिनी खां, त ज़िंदगी कीअं आहे, उनजो मफ़हूम अॼु मूंखे मिलियो आहे। थैंक यू। उन जवाब जो जेको मफ़हूम आहे, जेको तमामु असांखे जवाबु मिलंदा आहिनि, उनजो मफ़हूम अॼु मूंखे मिलियो आहे। ज़िंदगी वाक़ई ईअं ई आहे त कुझु माण्हुनि जे लाइ ॾाढी ख़ूबसूरत आहे, कुझु माण्हू चवंदा आहिनि त असां पैदा ई छो थिया आहियूं, ज़िंदगी में ॼा ई छो आहियूं असां। सो ज़िंदगी वाक़ई ईअं आहे। ऐं उन सां गॾोगॾु जिथे तव्हां शाइरी पढ़ी पियो हुते नौशाद साहिब जो न सर्च पे कई। हा भई असांजे अॼोके सेट जो यंग बॉय आहे, सो शाइरी सर्च पे कई, जल्दी सां फौरन सां हथ हलिया विया। भई असांखे बि ॿुधायो छा लिखियो अथव। हा, तव्हांखे हाणे गज़ल ॿुधाईंदुमि। हा हा, जीअं ज़िंदगी जी ॻाल्हि हले पई, ख़ुशियुनि जी ॻाल्हि आहे, सो भाकुरनि में तो भरियो जीअं हर ख़ुशी वधंदी वई, भाकुरनि में तो भरियो जीअं हर ख़ुशी वधंदी वई, चंड बि पीतल लॻो ऐं महकशी वधंदी वई, ऐं राति मूं तुंहिंजे लबनि ऐं गलनि जो कयो ज़िक्र, राति मूं तुंहिंजे लबनि ऐं गलनि जो कयो ज़िक्र, राति मुंहिंजी डायरी में शाइरी वधंदी वई, ऐं तुंहिंजो हरंग हो अरूज़ी तूं सरापा शेर बि, तुंहिंजो हरंग हो अरूज़ी तूं सरापा शेर बि, मुंहिंजे गज़लनि में तॾहिं खां ताज़गी वधंदी वई, ऐं मूं ॾिठो तोॾे हुयो ऐं तो ॾिठो मूं ॾे मिठी उभ ऐं धरतीअ जे विच में दोस्ती वधंदी वई, ऐं हाय धरती तुंहिंजा दोदा अॼु बि मारिया था वञनि, हाय धरती तुंहिंजा दोदा अॼु बि मारिया था वञनि, तन सपूतनि लाइ सदाईं सरकशी वधंदी वई, ऐं दिलि अंदरि नाशाद जे हर रोज़ु थींदा विया क़तल, दिलि घिटीअ में खून हो ऐं ख़ुदकशी वधंदी वई, भाकुरनि में तो भरियो जीअं हर ख़ुशी वधंदी वई, चंड बि पीतल लॻो ऐं महकशी वधंदी वई। वाह वाह वाह। जब्बार साहब जेका ब्रेक में ॻाल्हि थी पई न, मूंखे लॻे थो थोरो ऑन एयर थियणु खपे। बिल्कुलु एक्सपीरियंस कुझु शेयर कयो। शाइरी ॿुधो पिया न तव्हां नौशाद साहिब जी। मां हिकिड़ो अर्ज़ु कयां त अफ़लातून चयो आहे त हर जवान मर्द पाण खे हीरो ऐं हर जवान औरत पाण खे हीरोइन सम्झंदी आहे। हा, त ईअं ई हर जवान जेको इंसानु हूंदो आहे, चाहे छोकिरी हुजे चाहे छोकिरो हुजे, उन जे ज़हन में ख़्याल ईंदा रहंदा आहिनि, उहे टुटल फुटल शाइरी जी सूरत में ईंदा रहंदा आहिनि। जीअं ॻाल्हि की साईं मां हेॾां ॻाल्हि थी नाशाद तरफ़ां, त असां बि जवानी जी हदुनि खे छुयो त असां बि शाइरी कई, पर मां तव्हांखे मज़े जी ॻाल्हि तो, मां शाइरी कंदो हुउसि जेका थोरी घणी उर्दू में कंदो हुउसि। हा, त इंसान जेका यादि आहे पहिरीं अॻियां पोइ वधंदासीं। हाँ, बस हिकिड़ो तुम्हें देखने के लिए बार बार आते हैं, न देख कर परेशान से हो जाते हैं। ये लिखी कंहिंजे लाइ, मां हींअर इहो पई सोचां सिर्फ़ उहा बि लिखी शाइरनि सां भरियल आहे। हाशिम भाई तव्हां ई मारिजी वियो, कुझु लिखो असां। चाहे जो जवानी में माण्हू खे माण्हू वणंदा आहिनि, कोई निचट कोन्हे। ॾिसो न, जॾहिं जेका वणी हुई, सॉरी तव्हांजी ॻाल्हि खे, जेका वणी हुई ख़बर न मिली न मिली, पर उहा मुहाजिर हुई या ख़बर पइजी उर्दू स्पीकिंग हुई। मां इहो तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, शाइरी जेका मुंहिंजी आहे इहा लॻभॻि 85-86 जी आहे ऐं जोही जी आहे। कराची जी शाइरी न, कराची मां उर्दू माण्हू कोन वसंदा, जोही में कोन ईंदा उर्दू माण्हू, न हुजनि बराबरि आहे। न हुजे को त हो न, को त किथे त हूंदो। तव्हां कुझु चयो पिए, मूं चयो पिए साईं खां जेको तजुर्बो पुछियो पिए ब्रेक खां पहिरियां जी ॻाल्हि, उहा तव्हां चयो पिया अनियर थियणु घुरिजे, त साईं जे करे उन ते रोशनी विझे आहे। हा भई, हिननि खे थोरी जल्दी आहे, कोई प्लैनिंग त कोन्हे अॻे महीने, उन खां अॻे महीनो ई छुटियूं आहिनि, जून जुलाई में पैकेज सस्ता हूंदा आहिनि। इहो ई साईं जेको चयो पिए त माना थोरो ॿुधणु घुरिजे आहे। हा, को अज़दवाजी ज़िंदगी जो एक्सपीरियंस
ॾिसो न यकीनी तौर ते इज़दवाजी ज़िंदगी इंसान लाइ एतिरी ज़रूरी आहे जेतिरी ज़िंदगी ज़रूरी आहे। उन खां सवाइ इंसान जी ज़िंदगी अधूरी आहे।